सिंध जे 14 ज़िलनि में मकानी इदारनि जे रहिजी वियल 21 सीटुनि ते ज़िमनी चूंडनि लाइ पोलिंग जो अमल जारी। कराची जे 5 ज़िलनि में चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं मेंबरनि जे 10 सीटुनि ते पोलिंग जारी। यूसी 13 क्लिफ्टन जे चेयरमैन जी सीट लाइ मेयर कराची मुर्तज़ा वहाब, जमायत इस्लामी जे नूरुल सलाम ऐं टीएलपी जे सिकंदर आगर में मुक़ाबिलो। मलिर जी यूसी 7 टीएम गडाप में चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन लाइ 6 उम्मीदवार मैदान ते लथल। चेयरमैन लाइ पीपी उम्मीदवार सलमान अब्दुल्ला मुराद ऐं पीटीआई जे अब्दुल हफीज़ जोखियो विच में मुक़ाबिलो। तहरीक इंसाफ, जमायत इस्लामी ऐं टीएलपी उम्मीदवार बि मैदान ते लथल। सखर डिवीज़न जी 6 सीटुनि ते पोलिंग जो अमल जारी। 6 सीटुनि ते उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी चुका। सखर जो डिप्टी मेयर अरशद मुग़ल पंहिंजे उहिदे ते बरक़रार रही सघंदो या न फ़ैसिलो अॼु थींदो। डिप्टी मेयर सीट बचाइण लाइ यूसी 10 बादल फ़क़ीर तां चेयरमैनशिप जी सीट जो उम्मीदवार। यूसी 10 बादल फ़क़ीर ते चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन लाइ डिप्टी मेयर समेत 4 उम्मीदवार मैदान में लथल। घोटकी ज़िले जी यूसी 1 जे जनरल वार्ड ते काउंसलर जी चूंड थी रही आहे। खैरपुर म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 9 ते ऐं टाउन कमेटी पकाचांग जे वार्ड नंबर 2 ते बि जनरल मेंबर जी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी। टंडो आदम जे यूसी कमेटी वार्ड 15 ते काउंसलर जी सीट नंढी चूंड लाइ पोलिंग जारी। भानसीदाबाद टाउन कमेटी जे वार्ड 2 ते बि वोटिंग जो अमल हलंदड़। घोटकी में यूसी कादिरपुर जे वार्ड नंबर 2 जी जनरल काउंसिल जी सीट ते वोटिंग जो अमल जारी। सिंध में ज़िमनी मकानी चूंडनि लाइ 14 डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसरनि खे मुक़ररु कयो वियो। 163 पोलिंग स्टेशन्स मां 74 इंतिहाई हसास ऐं 79 हसास करार। 616 पोलिंग बूथ्स मां मर्दनि लाइ 312 ऐं औरतुनि लाइ 304 पोलिंग बूथ क़ाइम। कराची में पोलिंग स्टेशन्स जो अंग 121 आहे। इसराइल जे फ़ौज गाज़ा जे अस्पतालनि, स्कूलनि, मस्जिदनि ऐं एम्बुलेंसिस ते बमबारी। गाज़ा जे अल-नसर चिल्ड्रन अस्पताल ते बि हमलो। इसराइली बमबारी जे नतीजे में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 321 फ़लस्तीनी शहीद थी विया। शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 9488 थी वियो। पीपल्स पार्टी आम चूंडनि लाइ सॼे मुल्क में असराइती चूंड मुहिम ऐं बहितरीन मंशूर सां गॾु मैदान में लहंदी। पीपल्स पार्टी आवाम जो फ़ैसिलो, आवाम जो अख़्तियार वारे फॉर्मूला ते यकीन रखे थी। पीपल्स पार्टी अवामी जमायत आहे। असां हर दौर में अवामी राज लागू करण लाइ कमु कयो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो पीपल्स पार्टी नवाब शाह सिटी ऐं तालके जे उहिदेदारनि तोड़े कारकुननि खे ख़िताब। संदसि चवण आहे त पीपल्स पार्टी हर दौर में मुल्क खे बहराननि में संभालियो आहे। पाक फ़ौज एयरबेस मियावाली ते दहशतगर्दनि जो हमलो नाकाम बणाए छॾियो। ऑपरेशन क्लियरेंस में समूरा 9 दहशतगर्द मारिजी विया। एयरबेस ते दहशतगर्दनि जे हमले जी कोशिश। पाक फ़ौज बर वक़्त ऐं इसराइती कार्रवाई करे हमले खे नाकाम बणायो। क्लियरिंग ऐं कॉम्बिंग ऑपरेशन जे नतीजे में समूरनि 9 दहशतगर्दनि खे मारियो वियो। ISPR चयो आहे त PAF जे फंक्शनल ऑपरेशनल असासनि मां कंहिंखे बि नुक़सानु नाहे पहुतो। नॉन ऑपरेशनल 3 जहाज़नि खे मामूली नुक़सानु पहुतो। ऑपरेशन जे फौरी ऐं पेशेवरानी पुॼाणी अमन दुश्मननि लाइ पैगाम आहे। पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज चौकस रहंदी आहे। सिंध समेत सॼे मुल्क में गैर कानूनी तौर तरसल पढ़नि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी। हैदराबाद में शक जी बुनियाद ते 15 ॼणा गिरफ़्तार। 3 जा सुञाण कार्ड जाली निकिता। ॿियनि जी तस्दीक कई पई वञे। लाड़काणे में बि सर्च ऑपरेशन। कुझु शकी माण्हुनि खे हिरासत में वरितो वियो। जांच पड़ताल जारी। बुलड़ी शाह करीम ऐं वगड़ मां बि ॿिनि अफ़गानियुनि खे गिरफ़्तार कयो वियो। शहदादपुर पुलिस गैर कानूनी तौर तरसल 2 अफ़गान शहरियुनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे वरितो। कराची में गैर कानूनी पढ़नि जी नेकालीअ जो सिलसिलो जारी। वधीक 59 गैर कानूनी पढ़नि ते ॿधल काफ़िलो चमन बॉर्डर ॾांहुं रवानो कयो वियो। 3 बसूं सुल्तानाबाद ट्रांज़िट पॉइंट खां चमन बॉर्डर मुंतक़िल कयूं वयूं। गैर कानूनी पढ़नि में 26 मर्द, 10 औरतूं ऐं 23 ॿारड़ा शामिल। हुकूमती डेडलाइन ख़त्म थियण बाद हिन वक़्त ताईं कराची मां 320 ॼणनि खे चमन बॉर्डर मोकिलियो वियो। कोयटा जे इलाइक़े लुखपास एरिया में अणॼातल गाॾी जे टकर में मोटरसाइकिल सवार 2 सॻा भाइर फ़ौत। हयातियूं विञाईंदड़नि में इनायतुल्लाह मोहम्मद शाफ़िउल्लाह शामिल। मेहड़ भरिसां सिंधी बुटड़ा रोड ते नूशा कब्रिस्तान वटि तेज़ रफ़्तार सुज़ुकी कल्टी। 20 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। तालके अस्पताल मेहड़ मुंतक़िल। कुझु ज़ख़्मियुनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। घोटकी जे ॻोठ अल्लाह ॾितो लगारी जो रहवासी नौजवान पुरस्रार नमूने गुम थी वियो। नौजवान अजब अली लगारी 5 ॾींहं अॻु घोटकी शहर मां सामान वठण वियो हो, जेको वापसि न मोटियो। वारसनि पारां आदलपुर थाणे ते NC दाख़िल कराई वई। अगवा जो शक। खोड़ा वेझो ॻोठ लड़ी ओजण वासण नींगरी मरियम मेमण 7 ॾींहनि खां पुरस्रार नमूने गुम। वारसनि पारां अगवा जो शक NC दाख़िल। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप जे सेमीफाइनल में पाकिस्तान जे पहुचण जूं उमीदूं बरक़रार। क़ौमी टीम न्यूज़ीलैंड खे शिकस्त ॾेई छॾी। डेकवर्थ लुइस मेथड तहत क़ौमी टीम केवीज़ खे 21 रन्सुनि तां हाराए छॾियो।
फ़ख्र ज़मान जी शानदार बैटिंग पाकिस्तान जी फतह यकीनी बणाए छॾी। फ़ख्र ज़मान जी सेंचुरी 126 रन ठाहे टॉप स्कोरर रहियो। बाबर आज़म बि पाण मल्हायो। 66 रन्सनि जी इनिंग खेॾी। बेहतरीन बैटिंग करण ते फ़ख्र ज़मान प्लेयर ऑफ द मैच करार।